दौलतपुर में खबर है अवां ताईं पहुचाए पिया। फ़कीर अकनवाज़ कलंदरी की रिपोर्ट मुताबिक IB पास उम्मीदवारनि की नाजायज़ गिरफ़्तारियुनि की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कराची प्रेस क्लब आरो पंहिंजे जायज़ मुतालबनि की मञता लाइ वेठल उस्तादनि दीदार हुसैन लगारी, राशिद जमाली, नसरुल्लाह जमाली, नूर सरकी, सजाद हुसैन लगारी, मोहम्मद अकरम चना ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दौलतपुर सिफ़नि में एहतजाज। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरो IB पास उस्तादनि नियाज़ हुसैन पली, मोहम्मद मिठल, सुमरो, अमजद हुसैन जोणी जो ऐं ॿियनि चयो त IB पास उस्तादनि मथां पुलिस जो वाशाणी तशद्दुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वधीक चयो त IB पास उस्तादनि पारां मुसलसिल 25 ॾींहनि खां बुख हड़ताल ते वेठल उम्मीदवारनि जो हिकु ई जाइज़ मुतालबो आहे त हिक सिंध हिक पॉलिसी रखी 33 खां 39 सैकड़ो मार्कूं खणंदड़ अवल आर उम्मीदवारनि खे पास करे ऑफर आर्डर ॾिना वञनि। ॿी पॉलिसी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। गिरफ़्तार उस्तादनि खे जल्द आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असांजा मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जेसीं ताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो असां पंहिंजे मक़सद खां कोन हटंदासीं।